शहर में चोरी की वधंदड़ वारदातुनि ख़िलाफ़ दुकानदारनि शहरनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शहर जे मोबाइल दुकानदारनि शोधा चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हयो, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे दुकानदारनि ऐं शहरनि मंज़ूर नाहे चई चयो त गुज़िरियल महीननि खां राति जो चोरनि विच शहर मां दुकाननि जा ताला टोड़े चोरियुनि जूं वारदातूं कयूं आहिनि। शहरनि जो साहु मुठि में करे छॾियो आहे, पर पुलिस हिन वक़्तु ताईं कक भञी ॿेड़ियूं न कंहिं नाहे कयो। हुननि चयो त असांजूं चोरियूं वापसि न करायूं वेयूं, न वरी कंहिं चोर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुननि चयो त वज़ीर आज़म पाकिस्तान सिंध जे वॾे वज़ीर DIG लाड़काणी खां मुतालबो कनि था त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल रक़म ऐं सामान वापसि कराए वञे। ॿी सूरत में उन्हनि जो एहतिजाज जारी रहंदो। ॾहर की शहर भरिसां 600 घरनि ते मुश्तमिल क़दीमी ॻोठ बाहू कांजो बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहे। हितां जा ॻोठाणा हिन जदीद दौर में बि पथर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। जॾहिं त 1200 वोट हुजण बावजूदि ॻोठाणे खे गुज़िरियल 40 वरनि खां रोड, बिजली, ड्रेनेज समेत स्कूल जी बिल्डिंग सहूलियत मुयसर न थी सघी आहे। ॻोठाणनि पारां बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो। इन मौक़े ते ॻोठाणनि अली शेर कानू ऐं ॿियनि दाहींदे चयो त नुमाइंदा कूड़ा दिलासा ॾेई इक़्तिदार में हलिया वञनि था, पर चूंडियल नुमाइंदनि असांजी सार न रधी आहे, जंहिं करे हिन जदीद दौर में बि हू गुज़िरियल 40 वरनि खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। हुननि PP जे आला क़यादत खे अपील कई त खेनि बुनियादी सहूलियतूं ॾेई उन्हनि जी परेशानी ख़तमु कई वञे। खैरपुर जे इलाइक़े ठहरी मीरवा तालके जे ॻोठ मेहराब खान रिंद मट जे रवासी रिंद बरादरी पारां जवाबदारनि पारां हमलो करे औरत खे तशद्दुद करे मारण ख़िलाफ़ औरत जो लाश एम्बुलेंस में रखी SSP ऑफिस ॾाढो मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो ऐं टायरनि खे ॿाहिरि ॾिनी वई। एहतिजाज जी अॻवानी शफ़क़त रिंद ऐं ॿिया करे रहिया हुआ। ॻोठाणनि मीडिया खे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं जवाबदार ग़ुलाम मोहम्मद रिंद साथियुनि सां गॾिजी हमलो कयो। लठियूं ऐं मुकूं हुअण लॻण सबबि मुसम्मात अमीरजादी दिलि जो दौरो पवण सबबि फौत थी वई। जवाबदार ग़ुलाम मोहम्मद रिंद ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ मुतमार धमकियूं ॾींदो रहियो। फौती औरत जो क़त्ल केस दाख़िल करण लाइ भोजदार थाणे ते वियासीं, पर जवाबदारनि सां मिली करे पुलिस केस दाख़िल करण खां जवाबु ॾिनो आहे। एहतिजाज कंदड़नि सां DSP हेडक्वार्टर मेहदी रज़ा ॻाल्हियूं करे ख़ातिरी बादलनि जो एहतिजाज ख़त्म करायो। ज़िले हुकूमत शहीद बेनज़ीराबाद पारां 3 ॾींहनि वारे डिवीज़नल स्पोर्ट्स फेस्टिवल जो रंगारंगी तक़रीबूं शुरू थी वियूं। डिवीज़नल स्पोर्ट्स फेस्टिवल जो इफ्तिताह कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सईद मोहसिन शाह, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र ऐं डिप्टी कमिश्नर नौशर फ़िरोज़ मिर्ज़ा नासिर कयो। इन मौक़े ते कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सईद मोहसिन शाह तक़रीब में ख़िताब कंदे चयो त हिन मेगा इवेंट करण जो मक़सदु इहो आहे त नौजवान खे जिस्मानी तौर ते सेहतमंद रखण सां गॾु खेनि रांदियुनि में हथी वठराइजे। इन करे असां नवाबशाह, सांगड़ ऐं नौशर फ़िरोज़ जे टिनी ज़िलनि जे मुख़्तलिफ़ कॉलेजनि ऐं स्कूलनि जे शागिर्दनि खे हिसो वठायो आहे। हुन जो त हिन स्पोर्ट्स फेस्टिवल में ॿारनि में डोड़, साइकिलिंग, औरतुनि जी हॉकी जी रांदि, क्रिकेट ऐं ॿियूं रांदियूं करायूं वेयूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।